अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं तो मोरो सोलंकी हाउस ते कराची बार जे जनरल सेक्रेटरी मोहतरम GM कोराई ऐं कराची ज़िले ओभर मां सिंध बार काउंसिल जी चूंडुनि जे उम्मीदवार नौजवान वकील एहसान सियाल जे मान में आजाणे जी तकरीब रखी वई। आजाणे के नामे वारे कानूनदान GM कोराई, एहसान सियाल, इमदाद सोलंकी, सज्जाद ज़हीर, अब्दुल वहीद सोलंकी, जमील अहमद अब्बासी, सज्जाद सोलंकी, दानिश कोराई ऐं नसीम अब्बास खोसे ऐं ॿियनि जो ख़िताब। तकरीब के ख़िताब कंदे कराची बार जनरल सेक्रेटरी GM कोराई चयो त कराची जे वकील भाइरनि खे वेनती करियूं था त एहसान सियाल खे कामयाब कनि। इंशाअल्लाह संदन उमेदुनि ते पूरा लहंदासीं। मेंबर सिंध बार काउंसिल जे उम्मीदवार एहसान सियाल चयो त कराची जा वकील मूंखे कामयाब कनि।